धरती टीवी रोज़ानी सोप जे सॾ ते इन प्राइवेट सिंध सवारियो जिसरे हेठि सिंधु तहसीब जी शानदार सकाफ़त सां प्याज इज़हार तौर सिंध समेत समूरी सिंध में सकाफ़त जो क़ौमी ॾियारो मल्हाए पियो वञे। आगाह कयूं पिया हुआ कि सूबाई राजधानी कराची समेत सिंध जे कुंडकुच ऐं झरझर में सकाफ़त जा रंग झरकी पिया आहिनि। हैदराबाद सखर लाड़काणो नवाबशाह मीरपुर ख़ास बदीन दोदापुर में तकरीबूं थींदियूं। कंबड़ शिदातपुर दादू हाला शिकारपुर खैरपुर नौशेरो फिरोज कोटकी कंदकोट ऐं ॿिनि शहरनि में रैलियूं कढियूं वेंदियूं। उतारन स्कूलन प्रेस क्लब ऐं चौराहे ते सकाफ़ती मेला का सकाफ़ती बेस पहिरियल नौजवाननि जो गश्त जारी आहे। जॾहिं त सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण लाइ वस्ती भर में तकरीबूं थी रहियूं आहिनि ऐं सिंधी माण्हुनि जा मेला मतल आहिनि। आगाह कई पिया हुआ कि धरती टीवी रोज़ानी सोप जे सॾ ते इन प्राइवेट सिंध सवारियो जे सिरे हेठि सिंधु तहसीब जी शानदार सकाफ़त सां प्याज इज़हार तौर सिंध समेत समूरी दुनिया में सकाफ़त जो क़ौमी ॾियारो मल्हाए पियो वञे। सूबाई राजधानी कराची समेत सिंध जे कुंडकुच ऐं झरझर में सकाफ़त जा रंग झरकी पिया आहिनि। हैदराबाद सखर लाड़काणो नवाबशाह मीरपुर ख़ास बदीन दोदापुर में तकरीबूं थींदियूं। कंबड़ शिदातपुर दादू हाला शिकारपुर खैरपुर नौशेरो फिरोज कोटकी कंदकोट ऐं ॿिनि शहरनि में रैलियूं कढियूं वेंदियूं। जैदाबाद बदीन सिजावर चुटो उमरकोट मिठी समेत नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में सकाफ़ती प्रोग्राम रखियल आहिनि। प्रोग्रामनि में मुंहिंज दड़े जी क़दीम ऐं असीम सकाफ़त खे बेटा पेश करे वतन वासिन पारां सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ तालीम खे हथी ॾियण जो वचन कयो वेंदो। उतारन स्कूलन प्रेस क्लब ऐं चौराहे ते सकाफ़ती मेला का सकाफ़ती बेस पहिरियल नौजवाननि जो गश्त जारी आहे। जॾहिं त सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण लाइ वस्ती भर में तकरीबूं थी रहियूं आहिनि। तफ़सीलात कंदासीं बदीन मां अली मोहम्मद शानी खां। जी अली मोहम्मद शानी, असीम सकाफ़त के बेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे, छा अपडेट्स आहिनि? सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां धरती टीवी जे इल्म प्राइवेट सिंध सवारी जे उनवान सां बदीन में जेके सरगर्मियूं अॼु 5 दिसंबर जे मौक़े ते जेको नेशनल जेका स्कूल आहे उन में 50 फुट जो अजरक जो जेको झंडो फड़काए उन खां मिठाई विराहे उते हिकु प्रिंसिपल आहे उन दुआ घुरी आगाज़ कयो आहे। जॾहिं त शहर में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ॿूठल वाइण वस्तनि खां जेको रेलियुनि जो जेको सिलसिलो अचणु शुरू थी वियो आहे। जेके अलाह अला चौक ते गॾु थींदियूं टोटल उते गॾु थियण खां पोइ जेको उतां रैली जी सूरत में हिकिड़ी वॾी शानदार जेके हज़ारनि माण्हुनि ते मुश्तमिल जंहिंमें अजरक सिंधी पटका ऐं जेको टोपियूं पाए उते सिंधी जेके नौजवान निकिरंदा जेके अहिड़ा इंसाफ़ था कया हिकु तकरीब रखी वई आहे जिते फनकार आहिनि जेके फन जो मुज़ाहिरो कंदा। अहिड़ी तरह जेको अॼु सकाफ़ती ॾींहुं आहे वॾे जोश ऐं ख़रोश सां जुनून सां मल्हायो पियो वञे। जॾहिं ॿिए तरफ़ गवर्नमेंट हाई स्कूल बदीन में हिन वक़्तु शागिर्दनि उस्तादनि तरफ़ां तकरीब जारी आहे जेके हिन रैली में शिरकत करे जेका आहे मुख्य तकरीब आहे हुन में शिरकत कंदा। जॾहिं त सॼे शहर में जेको आहे सो अजरकनि टोकनि क़ौमी जेका सिंधी लिबास उन सां जेके नंढड़ा ॿार आहिनि घुमरियूं पाए रहिया आहिनि ऐं हर तरफ़ जेको आहे सो ईद जे आहे जेको आहे समां लॻी रहियो आहे। जी महिरबानी अली मोहम्मद शानी तफ़सीलनि जे लाइ। जी नाज़रीन, नवां के आगाह कयूं पिया धरती टीवी रोज़ानी सोप जे सिलसिले ते इन प्राइवेट सिंध सवारियो जिसरे हेठि सिंधु तहसीब जी शानदार सकाफ़त सां प्याज इज़हार तौर सिंध समेत समूरी दुनिया में सकाफ़त जो क़ौमी ॾियारो मल्हाए पियो वञे। सूबाई राजधानी कराची समेत सिंध जी कुंडकुच ऐं झरझर में सकाफ़त जा रंग झरकी पिया आहिनि। हैदराबाद सखर लाड़काणो नवाबशाह मीरपुर ख़ास बदीन दोदापुर में तकरीबूं थींदियूं। कंबड़ शिदातपुर दादू हाला शिकारपुर खैरपुर नौशेरो फिरोज कोटकी कंदकोट ऐं ॿिनि शहरनि में रैलियूं कढियूं वेंदियूं। जैदाबाद बदीन सिजावर चट्टो उमरकोट मिठी समेत नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में सकाफ़ती प्रोग्राम रथियल आहिनि।
प्रोग्रामनि में मोहनजोदड़ो जी क़दीम ऐं असीम सक़ाफ़त खे भेटा पेश करे वतन वासियुनि पारां सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ तालीम खे हथी ॾियण जो वचन कयो वेंदो। उताकनि स्कूलनि, प्रेस क्लब ऐं चौराहनि ते सक़ाफ़ती मेड़ाका, सक़ाफ़ती वेस पहिरियल नौजवाननि जो गश्त जारी आहे, जॾहिं त सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण लाइ वस्ती भर में तक़रीबूं थी रहियूं आहिनि। धरती टीवी रोज़ानी सोप जे सॾ ते इंतहाई सिंध सवारी जिसरे हेठि सिंधु तहज़ीब जी शानदार सक़ाफ़त सां प्यार जे इज़हार तौरु अॼु सिंध समेत समूरी दुनिया में सक़ाफ़त जो क़ौमी ॾियारो मल्हायो वञे। सूबाई राजधानी कराची समेत सिंध जी कुंड कुर्स ऐं ज़रजंग में सक़ाफ़त जा रंग जरकी पिया आहिनि। हैदराबाद, सुख, लाड़काणो, नवाबशाह, मीरपुर ख़ास, बतीन, दोदापुर में तक़रीबूं थींदियूं। कंबर, शहदादपुर, दादू, हाला, शिकारपुर, ख़ैरपुर, नौशेरो फिरोज, कोटकी, कंदकोट ऐं ॿिनि शहरनि में रैलियूं कढियूं वेंदियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरतहाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। जैकबाबाद, बतीन, सिजावर, ठट्टो, उमरकोट, मिटी समेत नंढनि वॾनि शहरनि में सक़ाफ़ती प्रोग्राम रथियल आहिनि। प्रोग्रामनि में मोहनजोदड़ो जी क़दीम ऐं असीम सक़ाफ़त खे भेटा पेश करे वतन वासियुनि पारां सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ तालीम खे हथी ॾियण जो वचन कयो वेंदो। उताकनि स्कूलनि, प्रेस क्लब ऐं चौराहनि ते सक़ाफ़ती मेड़ाका, सक़ाफ़ती वेस पहिरियल नौजवाननि जो गश्त जारी आहे, जॾहिं त सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण लाइ वस्ती भर में तक़रीबूं थी रहियूं आहिनि। लाड़काणे जी सूरतहाल मालूम कयूं था ब्यूरो चीफ लाड़काणो मुनव्वर का। जी मुनव्वर, आगाह कजो सक़ाफ़त जे ॾियारे जे हवाले सां। हाँ जी, सिंध जी सक़ाफ़त जो ॾियारो अॼु ईद जीअं मल्हायो थो वञे, सॼी सिंध जीअं लाड़काणे में बि अॼु मुख्य तक़रीब जेकी आहे उहा मुनक़िद कई वई आहे। जनाबाद चौक ते वॾो स्टेज ठाहियो वियो आहे, जिते सिंध जा नाले वारा फ़नकार सलीम रज़ा कुंबर, रेहाना राणी, शबाना सोरठ, लैला सोरठ ऐं ॿिया जेके फ़नकार आहिनि उहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। हिन वक़्तु लाड़काणे शहर मां जीअं सिंध क़ौमी मुआज़, जोगी इतिहाद, रन क़ौमी इतिहाद, लाड़काणो शहरी इतिहाद ऐं ॿियनि पारां जेके आहे रैलियूं उहे कढियूं पियूं वञनि। वॾे अंग में जेके शहरी आहिनि उहे पहुचण जो सिलसिलो जनाबाद चौक ते शुरू थी वियो आहे ऐं हज़ारे जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजी सिंध अमर खे अॼु सलाम पेश कनि था। जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं वारे कलामनि ते जेको आहे उहे झुमरियूं हणी विया आहिनि। ख़ासि तौर ते नौजवान जेके आहिनि उहे सिंधी टोपी अजरक पहिरे ऐं उहे रंग बिरंगी उन अजरक जी फुलड़ियुनि सां उहे जरकी रहिया आहिनि ऐं पटका पाए सिंधी टोपी कुआरी खणी जनाबाद चौक ते उते गॾु थी रहिया आहिनि। हिकिड़ो वॾो स्टॉल बि लॻायो वियो आहे जिते तमामु घणियूं टोपियूं अजरक बि उते रखिया विया आहिनि। हिन वक़्तु लाड़काणे में जेको आहे उहा मुख्य तक़रीब जेकी आहे सक़ाफ़ती ॾियारे जी उहा जारी आहे। जी ॾाढी महिरबानी मुनव्वर आगाह करण जे लाइ। जी नाज़िम मुनव्वर असांखे लाड़काणे मां अपडेट करे रहियो हो। आगाह कयूं पिया तव्हांखे धरती टीवी ऐं रोज़ानी सोप जे सॾ ते इंतहाई सिंध सवारी जिसरे हेठि सिंधु तहज़ीब जी शानदार सक़ाफ़त सां प्यार जे इज़हार तौरु अॼु सिंध समेत समूरी दुनिया में सक़ाफ़त जो क़ौमी ॾियारो मल्हायो पियो वञे। सूबाई राजधानी कराची समेत सिंध जी कुंड कुर्स ऐं ज़रजंग में सक़ाफ़त जा रंग जरकी पिया आहिनि। हैदराबाद, सुख, लाड़काणो, नवाबशाह, मीरपुर ख़ास, बतीन, दोदापुर में तक़रीबूं थींदियूं। कंबर, शहदादपुर, दादू, हाला, शिकारपुर, ख़ैरपुर, नौशेरो फिरोज, कोटकी, कंदकोट ऐं ॿिनि शहरनि में रैलियूं कढियूं वेंदियूं। ख़ैरपुर मां तफ़सीलात कंदासीं शिराज शाह जिलानी खां। जी शिराज, आगाह कजो। हाँ जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त फिल्म करायो सिंध सवारी जे उनवान हेठि धरती टीवी ऐं रोज़ानी सोप जे सॾ ते सॼी सिंध जी अॼु ख़ैरपुर में बि जेका सक़ाफ़ती रैली कढी वेंदी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी, पंजवेला चौक ते ख़तमु थींदी। उन रैलीअ में ख़ैरपुर जा सियासी ऐं समाजी जेको आहे सो अॻुवान ख़िताब कंदा ऐं हिन वक़्तु जेको आहे सो ख़ैरपुर में मुख़्तलिफ़ जॻहनि ते टोपी ऐं जरकनि जा जेको आहे सो स्टॉल लॻाया विया आहिनि। जीअं सिंध जा नारा गूंजी रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त ख़ैरपुर जे सियासी समाजी माण्हुनि जो चवणु आहे त असां धरती टीवी ऐं सोप अख़बार खे जेको आहे जस ॾियूं था, जे हिन भेरे एकता जो जेको सुबिहाड़ो फिल्म करायो सिंध सवारी जो सर हेठि मल्हाइण जो जेको आहे ऐलान कयो आहे। सिंध
सिंध अंदर तालीम खे आम करण लाइ भरपूर किरदार अदा कयो आहे। सिंध जा अदीब ऐं शाइर पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे सिंध जे तालीमी इदारनि में पढ़ाइण लाइ पंहिंजो भरपूर किरदार अदा कनि। ऐं वधीक जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा त खैरपुर जे स्कूलनि जा शागिर्द ऐं शागिर्दाणी अजरक टोपियूं सकाफ़ती लिबास ओढ़े अॼु इल्मु करायो सिंध सवारी जी सरे हेठि सकाफ़ती रैलीअ में शरीक थींदा। जी महिरबानी शिराज आगाह करण जे लाइ। जी नाज़ी शिराज साजिलानी खैरपुर जी सूरतहाल बाबति असांखे आगाह करे रहियो हो। धरती टीवी रोज़ानी सोच जे सर ते इंप्रायो सिंध सवारी जे सिरे हेठि सिंधु तहज़ीब जी शानदार सकाफ़त सां प्यार जे इज़हार तौरु अचनि समेत समूरी दुनिया में सकाफ़त जो क़ौमी दिहाड़ो मल्हाए पियो वञे। गॾोगॾु अव्हांखे ॿुधायूं त जेका मुख्य तक़रीब आहे उहा कराची प्रेस क्लब अॻियां रखियल आहे, जंहिंमें नाले वारा रागी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। सूबाई राजधानी कराची समेत सिंध जे कुंड कुर्स ऐं झरझन में सकाफ़त जा रंग जरकी पिया आहिनि। हैदराबाद सख लाड़काणो नवाबशाह मीरपुर ख़ासि बदीन दोदापुर में तक़रीबूं थींदियूं। कंबर शिदातपुर दादू हाला शिकारपुर खैरपुर नौशर फिरोज कोटकी कंदकोट ऐं ॿिनि शहरनि में रैलियूं कढियूं वेंदियूं। अव्हांखे ॿुधायो त जेका मुख्य तक़रीब आहे उहा कराची प्रेस क्लब में रखियल आहे, जंहिंमें नाले वारा रागी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे सकाफ़त खे भेटा पेश कंदा। अव्हांखे आगाह कयूं त जैकबाबाद बदीन सिजावर चट्टो उमरकोट मिठी समेत नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में सकाफ़ती प्रोग्राम रखियल आहिनि। प्रोग्रामनि में मोहिन जे दड़े जी क़दीम ऐं असीम सकाफ़त खे भेटा पेश करे वतन वासियुनि पारां सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ तालीम खे हथी ॾियण जो वचन कयो वेंदो। मुताक़न स्कूलन प्रेस क्लब इजरान ते सकाफ़ती मेड़ाका सकाफ़ती वेस पहिरियल नौजवाननि जो गश्त जारी आहे, जॾहिं त सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण लाइ बस्ती भरण में तकलीफ़ूं थी रहियूं आहिनि। आगाह कयूं तव्हांखे धरती टीवी ऐं रोज़ानी सोप जे सॾ ते इंप्रायो सिंध सवारी जे सिरे हेठि सिंधु तहज़ीब जी शानदार सकाफ़त सां प्यार जे इज़हार तौरु असिंध समेत समूरी दुनिया में सकाफ़त जो क़ौमी दिहाड़ो मल्हाए पियो वञे। सूबाई राजधानी कराची समेत सिंध जे कुंड कुर्स ऐं झरझन में सकाफ़त जा रंग जरकी पिया आहिनि। हैदराबाद सख लाड़काणो नवाबशाह मीरपुर ख़ासि बदीन दोदापुर में तक़रीबूं थींदियूं। लाड़काणो नवाबशाह मीरपुर ख़ासि बदीन दोदापुर में तक़रीबूं थींदियूं। कंबर शिदातपुर दादू हाला शिकारपुर खैरपुर नौशर फिरोज कोटकी कंदकोट ऐं ॿिनि शहरनि में रैलियूं कढियूं वेंदियूं। जैकबाबाद बदीन सिजावर चट्टो उमरकोट मिठी समेत नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में सकाफ़ती प्रोग्राम रखियल आहिनि। प्रोग्रामनि में मोहिन जे दड़े जी क़दीम ऐं असीम सकाफ़त खे भेटा पेश करे वतन वासियुनि पारां सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ तालीम खे हथी ॾियण जो वचन कयो वेंदो। उताकन स्कूलनि प्रेस क्लब इजरान ते सकाफ़ती मेड़ाका सकाफ़ती वेस पहिरियल नौजवाननि जो गश्त जारी आहे, जॾहिं त सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण लाइ बस्ती भरण में तकलीफ़ूं थी रहियूं आहिनि। गॾोगॾु अव्हांखे ॿुधायूं त मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब आॾो रखियल आहे, जंहिंमें नाले वारा रागी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा।